सलात शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजन व यरज़ुक़हु मिन हैथु ला यहतसिब। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ्ज़ तवां जे अॻियां तिलावत कयां, इन्हनि मुबारक लफ्ज़नि में रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू फरमायो, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा। जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो, अल्लाह उन जे लाइ आसानी जी राह पैदा कंदो। व यरज़ुक़हु मिन हैथु ला यहतसिब। ऐं उनखे अहिड़ी जाइ तां रिज़्क़ ॾींदो जिते उनजो वहम ऐं गुमान बि न वेंदो। कुरान पाक जे इन लफ्ज़नि जे अंदर अल्लाह खालिक अकबर, मालिकुल मुल्क, ज़ुल जलाल वल इकराम असां बाननि खे हिकु कीमिया जो नुस्ख़ो सेखारियो। हर तंगी मां आसानी। केर इंसान आहे जेको आसानी न चाहींदो? जी हिन दौर में हर माण्हू परेशान आ, हर माण्हू तंग दस्ती में मुब्तला है। जेतरी दुनिया जी फरावानी आ, जेतरी पैसे जी घणस आ, ओतरी माण्हुनि जी दिल में तंगी ऐं तंग दस्ती घणी है। हर माण्हू माली तरह, जानी तरह, खानदानी तरह, ज़हनी तरह, रूहानी तरह कंहिं न कंहिं तंगी, कंहिं न कंहिं परेशानी में मुब्तला आहे। छो त मुंहिंजो 24 कलाक वास्तो माण्हुनि सां आहे। ऐं आउं जॾहिं अल्लाह जे बाननि जी कैफ़ियतूं ॾिसंदो आहियां त मूंखे पंहिंजे मुंहं सां रोअण ईंदो आहे। ऐं रब जे दर ते दुआऊं घुरंदो आहियां त अल्लाह ताला महबूब जे उम्मत जी हर तंगी दूर फरमाए। चल मुझे महबूब जो हर उम्मती सुखियो हुजे, शाद ऐं आबाद हुजे। ऐं ॿी हिन दौर जी
वबाउल असर जंहिंखे चइजे, हिन सॼे दौर जी परेशानी वबा उहा है माली परेशानी। माली तरह हर माण्हू घोटाले में आ। पघारदार जी पघार पूरी नथी पवे, जमींदार जूं बटायूं पूरियूं नथा पवनि, ऑफिसर गरीब अमीर हर माण्हू माली तरह परेशान आहे या न? न ॻाल्हाईंदो या निंड अची वई अथव? जी जवाब ॾियो मूंखे। हर माण्हू हिन दौर जे अंदर माली तरह परेशान आ। रिज़्क़नि मां बरकत खजी वई आ, रिज़्क़नि मां बरकत खजी वई आ। को दौर हुयो जॾहिं के माण्हू जो ख़रार अन्न जो लहंदो हो त माण्हू उनखे मुबारक ॾींदा, बा ख़रार अन्न जो लथो। हाणे हिकिड़े जिणे मां ॾेढ ख़रार अन्न थो लहे त पूरी कान्हे। हिकिड़ो ज़मींदार बटई थो खणे, 20-20 25-25 ख़रार बटई जा थो खणे, पर पूरी न आहे। रिज़्क़ मां बरकत खजी वई आ। माण्हू माली तरह परेशान थी विया आहिनि, ज़हनी तरह परेशान थी विया आहिनि। प्यारा दोस्तो, हिकिड़ो तंगियुनि मुंझायो आ, ॿियो माली घोटालनि माण्हुनि खे परेशान कयो आ। हिन क़ुरान जी आयत में अल्लाह ताला इन्हनि ॿिन्ही मुंझारनि जो हल अता फरमायो। इंसानो, जेकॾहिं तंगी मां आसानी चाहियो था, जेकॾहिं रोजगार जी कुशादगी चाहियो था, तंग दस्ती दूर करण चाहियो था, ऐं कुशादी रोज़ी अहिड़ी रोज़ी जिते तव्हांजो वहम ऐं गुमान भी न हुजे, अहिड़ी रोज़ी तव्हांखे अता कई वञे। छा तव्हां बि चाहियो था या नथा चाहियो? भई परेशानियुनि जो हल खपे या न खपे? जी कुशादी रोज़ी खपे या न खपे? आसमानी नुस्खो आ, आसमानी नुस्खो आ जेको मदीने वारे मीर आंदो आ। अल्लाह जो कुरान गवाह आ। प्यारा दोस्तो, तव्हांजे हर तंगी मां आसानी ऐं तव्हांजे रोजगार जी फरावानी ऐं कुशादगी जो नुस्खो आहे जेको मालिक पंहिंजे कुरान में लिखी छॾियो। हाणे मर्ज़ी तव्हांजी आ, नुस्खे खे इस्तेमाल करे शफ़ा हासिल कयो या पाण खे परेशानी में मुब्तला रखो, मर्ज़ी तव्हांजी आ। हल ॾाढो सवलो आ, आसान आ। कुरान तो फरमाए वमन यत्तक़िल्लाह, जेको माण्हू अल्लाह खां डिॼंदो, खुदा जो खौफ रखंदो, तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कंदो, रब तो फरमाए यजअल लहू मखरजा, अल्लाह ताला हर तंगी मां उन जे लाइ आसानी जी राह खोले। व यरज़ुक़हु मिन हैस ला यहतसिब, ऐं उनखे रोज़ी ॾींदो अहिड़ी जाइ तां जिते उनजो वहम ऐं गुमान बि न वेंदो। हिकिड़ी माण्हू जी सोच में आ त मुंहिंजो दुकान आ, इन मज़ा मूंखे 5 रुपया मिलंदा, पघार आ, नौकरी वारो आहियां, पघार मिलंदी महीने ते, पर हिकिड़ी रोज़ी अहिड़ी हूंदी आ जिते इंसान जो वहम ऐं गुमान बि न हुजे। अल्लाह फरमाए थो तव्हांखे अहिड़ी रोज़ी ॾींदुसि जिते तव्हांजो वहम गुमान बि न हूंदो। हिकिड़ो कमु तव्हां कयो, 2 कम मां अल्लाह पाण कंदुसि। तव्हां कमु इहो कयो जो तक़वा इख्तियार कयो, परहेज़गार बणिजी वञो, खुदा जो खौफ पंहिंजे सीने में रखो। अकेला हुजो या माण्हुनि में हुजो, मखलूक जे झुरमट में हुजो या पंहिंजे खलवत में हुजो, जेकॾहिं तव्हां घर में आहियो, ऑफिस में आहियो, दफ़्तर में आहियो, बच्चनि सां आहियो, नौकरनि वटि आहियो या कहिड़े बि जाइ ते देश परदेस में आहियो, अल्लाह जो खौफ तव्हांजे सीने में हुजणु खपे। पुट ही हिकिड़ो नुस्खो लख करोड़ सूरनि खां तव्हांजी जान छॾाए छॾींदो। सिर्फ इहो तसव्वुर कयो त मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे।
मां एड़ो कम न कयां जंहिंमें मुंहिंजो रब रुसी न वञे, एड़ो कदम न खणा जंहिंमें अल्लाह नाराज न थी वञे। इहो हिकिड़ो तसव्वुर तव्हांजे दिल में अची वञे त तव्हांजी ज़िंदगी जो रुख मटिजी वेंदो। तव्हांजो उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण ज़िंदगी जी हर अदा तव्हांजी मटिजी वेंदी जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ तव्हांजे सीने में अची वञे। ऐं ॿी जाइ ते रब्बुल आलमीन फरमायो वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मिन अमरिही युसरा, जेको अल्लाह खां डिजंदो, जेको परहेज़गारी इख्तियार कंदो, अल्लाह ताला उन जे कम में आसानी फरमाईंदो। कम में यजअल लहू मिन अमरिही युसरा, उन्हें जे हर कम में अल्लाह ताला आसानी पैदा फरमाईंदो। छो ज़ालिक अमरुल्लाह अनज़लहु इलैकुम, इहो अल्लाह जो अमरा जेको रब तव्हां जे तरफ नाज़िल करे छडियो आ। इहो आसमानी हुकुम आ जेको रब ज़मीन ते नाज़िल कयो आ। जेकॾहिं तव्हां अगर दिल में अल्लाह जो खौफ हुजे तो को भी मानू कंहिंजी हक तलफी न करे। अज जेकॾहिं हारीअ खे वझ थो लगे तो जमींदार जो अन्न चोराए खणी थो वञे, ओ अदा तोखे जमींदार त कोन थो ॾिसे पर वाहिदुल क़हार तोखे ॾिसी रहियो आहे। अज जे जमींदार के वझ थो लगे तो हारी सां नाइंसाफी तो करे, कमंद जा पैसा
जमींदार जे खाते में आया पैसो मालिक जमींदार बणजी वियो पर हाणे हारीअ खे उन जो हक पूरो नथो ॾे आहे या न जी तांखे ॻाल्हि मुंहिंजी वणंदी कोन छो त हक ॾुखियो हूंदो आहे न हक जी ॻाल्हि ॾुखी हूंदी आहे पर हक जो कलमो चवंदुसि पोइ जे रुसी त भली रुसी वञ जेकॾहिं कंगो ॾींदे वार खुसे त भली खुसे जे हक चवंदे यार रुसे त भली रुसे जेकॾहिं अल्लाह जो ख़ौफ हुजे त कॾहिं बि ज़मींदार पंहिंजे हारियुनि जा नंग न निहारे उन्हनि जा हक न खाए मिस्कीननि जा ज़ुल्म सां माल न फबाए जेकॾहिं कब्ज़े खोर जे दिल में तकवा हुजे त परावन ज़मीन उन प्लाटन ते कब्ज़ा न करे जे मास्तर जे दिल में खुदा जो ख़ौफ हुजे पगार खणे हिकड़े ॾींहुं वञी सॼे महीने जूं सयूं करे थो अचे जी यो पैसो या पगार तुझे ला हलाल नाहे तुझे बच्चन जे ला हलाल नाहे ड्यूटी कई कोन ये मुफ्त जा पैसा खणी आए जे अल्लाह जो खौफ हुजे हां त तू इए हरगिज कोन करी हां ओ मुजादा जे व्यापारी जे दिल में अल्लाह जो खौफ हुजे हां त कूड़ा कसम न खणे हां मिलावट न करे हां ख़यानत न करे हां माप तोर में खोट न करे हां ये सब चक्कर ए चालबाजियों तडे तो करे जो अल्लाह जो खौफ दिल में ना है हां ओ अद्दी ओ मुझी अम्मा ओ मुझी भेण जे तुझे दिल में खौफ हुजे हां त पंहिंजी कुराड़ी ससु सां इए झेड़ो कोन करियां जे खुदा जो खौफ हुजे हां त पंहिंजे मुड़स मिस्कीन के इए न इज़ाई हां जे अल्लाह जो खौफ हुजे हां त इए परायूं गिलाऊं न करियां इए परायूं चोरियूं न करियां इए परावा सुट पट न चोराई हां ओ अदी तुझे दिल मां खुदा जो खौफ निकरी वियो न नमाज याद आ न रोजो याद आ न कब्र क़यामत याद आ सबब इहो आ जो दिल मां खौफे खुदा निकरी वियो अज मुआशरे जे जेड़े भी तबके के दिसंदे जेड़े भी फर्द के इनफरादी जिंदगी तोड़े इज्तिमाई जिंदगी असांजी खुदा जे खौफ का ठल्ली थी वई खाली थी वई इने जे करे अज असां जिल्लत में पजी व्यासी रुसवाइन में पजी व्यासी रिज़्क जूं बरकतूं खजी वियूं तंगियूं वकोड़े वियूं परेशानियूं मुश्किलातूं वकोड़े वियूं ओ अदा बस हिकड़ो ही आसमानी हल्वा कुरानी इलाजा अल्लाह जे फुरकान जो फरमाना तू अल्लाह जो खौफ सीने में रख तुझा सब मामला रब ठाहे चलींदो ओ पाने पूरा थींदा तुझा सांग सबब कहो तसदी रखता तलब हिक हो तसदी रखता तलब पाणे पूरा थी दई तुझा सांग सबब हिक हो तसदी एड़ो सबक थई जो ही सबक दिल ते लिखण जेड़ो आ ओ मुझा भा ओ मुझा अदा जैसी तई मुझो आवाज पहुंची रहो आ अज 15 शबान शबे बरात जे मुबारक रात जो तुझे ला सबक तो दिया इन्हें सबक के विसारे न छड़ जाए दिल ता उतारे न छड़ जाए यो सबक यहाँ ते लिखी खणी वञ जाए चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वदा जे अल्लाह जो खौफ रखे तू जिंदगी गुजारी दे, मां कसम सा तो चवा तुझी जिंदगी खुशहाल सुखी सुकून वारी जिंदगी। जेके तुझा कमर रुल हिन से ठही पवंदा, जेके तुझा नथियणा कम हिन से भी थी पवंदा, तुझा उल्टा कम भी सिधा थी पवंदा। ओ अदा एड़ो त अल्लाह पंहिंजे कुरान में अजीब नुस्खो ॾिनो आ। जे खुदा जो खौफ रखी न त जेका शे हथ नथी अचई सब हथ अची वेंदी। जेकॾहिं के हराम शे का खुदा जो खौफ रखे, हराम जी शे का बचंदे त अल्लाह ताला उहा या उन्हें का बेहतर शे हलाल सूरत में तो कहता है। हजरत पीर से रोजे धनी रहमतुल्लाह अलैह अजीब एकड़ो वाक्यो लिखियो आ मलफूजात शरीफ में। हजरत पीर से रोजे धनी फरमाए तो एकड़ो चोर हुयो, सो चोरी जे इरादे सा रात जो निकतो, बादशाही महल को गुजरियो, दिल में ख्याल कई गरीबन गुरबन जो तो घणियों चोरियों कयो तो जो बादशाही महल में तो वने का चंगी खासी चोरी कया त जैसा कुछ ॾींहं त सुख जो टुकुर खावा। बादशाही महल में अंदर हलियो वियो, इत्तफाक एड़ो रात जो पोयो हिस्सो हुयो ऐं चौकीदारन के निंड अची वई, अंदर महल में हलियो वियो, के हिन के ॾिठो न, अंदर हलियो वियो। हलंदे हलंदे बादशाही महल में अंदर कमरन में घिड़ंदो वियो। हिकड़े एड़े कमरे में पहुतो जिते बादशाह जी न्याणी शहजादी हुई, पंहिंजे बिस्तर ते सुतल हुई, निंड में हुई, पर पंहिंजे घर में शब ख्वाबी वारे लिबास में हुई। उन्हें लिबास में उनजे बदन ता कपड़ो हटी वियो। हिन चोर जी नजर उन न्याणी जे बदन ते पई। हिन के शैतान दिल में बुराई जो ख्याल विधो, चई चोरी त पो थींदी, पर अज मौकियो आ औरत अकेली, को दिसण वारो नाहे। उन जो जिस्म ते नजर पइजी वई। शैतान उनके गुमराही जे लाए, बुराई जे लाए दिल में ख्याल विधाइन। जेडी मल पलंग जे वेझो थियो दिल में ख्याल आयो से जेकॾहिं अॼु मां ज़िना कयां त सुभाणे वाहिदुल क़हार जे जवाब कहिड़ो ॾींदुसि। अल्लाह तो फरमाए वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फाहिशतन वसा सबीला। ज़िना जे वेझो न वञो, छो त ज़िना बुरो फेला, बुरी वाटा, बुरी राह। ज़िना जे करीब न वञो। दिल में सोचई त ज़िना कंदुसि, न्याणी कुंवारी औरत हमल सां थी वञे, बादशाह जी रुसवाई थींदी, बादशाह जी ख्वारी ऐं ज़िल्लत थींदी। बस इहो ख्याल रखे, खुदा जो खौफ आयुसि, ज़िना जो ख्याल दिल तां लाथई। जारो ॾिठई, खिड़की ॾिठई, उन्हें में ढाकू रखियो हो, कुट्टी ताम कुट्टी जो रखियो हुजे। चई त बुख बि लॻी आहे, भला इहा कुट्टी थो खावां। हीअं करे गिरहो भरियई, गिरहो खणण जे लाइ हीअं गिरहो ठाहियई। दिल में ख्याल आयुसि आहियां त चोर, सॼी ज़िंदगी गुनाह कया अथमि, पर अल्लाह जो खौफ दिल में अची वियुसि। चए थो जे पराई हीअ कुट्टी खाई वञा, शहजादी उथंदी, नौकरियाणियुनि खे पुछंदी त मुंहिंजी कुट्टी कंहिं खाधी आहे, पोइ कुट्टी खाधी मुंहुं मार मिलंदी नौकरियाणियुनि खे, वेचारियूं बेगुनाह मारजी वेंदियूं। खुदा जो खौफ रखे, उन्हें कुट्टी खाइण तां बि हथ खयई, ज़िना खां पाण खे बचायई। कुट्टी
कुट्टी खाइण का पान के बचाई हाणे बाहर निकतो जे बस हाणे चोरी ताई हथ खयुम तेसी ॾींहुं बि थियण लॻो बाहर निकतो बाहर शाही महल का निकतो के ॾिठुस न महल जे बाहरों हिकड़ी नंढड़ी मस्जिद हुई उन मस्जिद में वेही रहियो चई त मता को ॾिसी न वठे हओ मोटरे त पो निकरंदुस मस्जिद में वेठो नमाज फजर जी पढ़ी जरी मल शहजादी निंड मां उथी नौकरानी के जींद मुझी कुट्टी खणी आई तो ते ही हथ जो गिरो ठयो पियो शहजादी पूछो तो हे मुझे ताम के के हथ लातो के खादो है गिरो के ठायो नौकरानी जो अम्मा असा के का खबर ना है कि न हे मानू जो हथ लगल है गिरो ठहला के जरूर के शरारत कई के मुझो खादे में के हथ विधो मुझे बुधायो नौकरियां सभिनी कसम कया अम्मा असा के खबर ना है कि हां भला हे खादो मुझे खाइण जे काबिल ना है हे खणी वजो बाहर को सो मस्जिद में को गरीब मुसाफिर जो ने के माई नौकरियाणी वा कुट्टी खणी वैया दिसा को गरीब को मुसाफिर को परदेसी नजर अचे मस्जिद में आई वो रातों को चोर मस्जिद में बैठो माई अचे कुट्टी दिनस अबाए मुसाफिर वो मस्जिद में वेहण वारा कुट्टी जो डिठई था भी सुञातई पंजो गिरहो ठायल भी सुञातई ओडी मल मथे निहारे अखिन में गोढ़ा जीवस ओ मुझा मौला जे खावा रात त हराम खावा तुझे खौफ में छडम त सागो ताम मुके हलाल बनाए खारायो थई दिल जो दिल में ये ची मथे निहारी गोढ़ा गाड़ी उन्हें नौकरियाणी यो मंजर सजो डिठो पे मोटी आई अचे रानी उन्हें शहजादी के चई त अम्मा अजीब एकड़ो फकीर वेठो मस्जिद जे अंदर जरी मल कुट्टी दिनी मां से थाम के चिताए पियो दिसे गिरह के चिताए पियो दिसे पो मथे डिठई गोढ़ा आयस पो मानी खाइण लगो कुट्टी खाइण लगो नौकरियाणी की जींदे ने के वठी आए मुझे खिदमत में ने के पेश कयो वठी व्यस तुके शहजादी घुरायो शहजादी पुछा थी करे सिर्फ वो मुसाफिर छाजे करे तो कुट्टी जो ताम डिठो वरी आसमान दे निहारी जी मुखे नौकरियाणी गाल बुधाई चई अम्मा गाल हक थो बुधाया है पोजे सजा मिले तब कबूल मां नको मुसाफिर आया नको को आबिद जाहिद आया मां चोर आया रात तवा जे महल में चोरी जे ला आयो युस सारी रात जी गाल करे बुधाईस ही मां चोरी जेला आयुस तुझे बदन ते मुझी नजर पई पो मुखे शैतान परगलायो जिना जो ख्याल आयम पर अल्लाह जो खौफ रखे मु पान के जिना का बचायो अल्लाह जो खौफ रखे मु कुट्टी खाइण का पान के बचायो पो रुनस इने जे करे त मुझा मौला जेका हराम शे मु छडी तो मुखे हलाल बनाए खाराइया हाणे तू वनी उन्हें सागी मस्जिद में वेही रहो हेडे होडे न वंजन जैसी मां न घुराया वनी मस्जिद में वेही रहो शहजादी अचे पीउ के चयो बाबा मुखे चवंदो ही तोखे शादी कराया को अमीर चवी राजा चवी बादशाह चवी कैसा तुझी शादी कराया बाबा मां इनकार कंदी हुयसि अज मु पंजो घोट गोलियो मुखे जे शादी करनी आ त उन मानू सा करनी आ जे मुझे जिस्म के भी डिठो बाबा मुझो घोट उहो थींदो सारी गाल करे बुधाईस बादशाह चयो त न्याणी जेकर तू राजी आहीं त मां भी राजी आया
बादशाह के उहा सिर्फ हिकड़ी न्याणी हुई। उहा न्याणी उन मानू के परणाई शादी कराई। चंद ॾींहनि खां पोइ बादशाह पुराड़ो वफात करे वियो त उहा बादशाही पे उन्हे के न्याणो जो थियो बादशाह जो। पुट का गाल समझ में आया? हाँ? जेको अल्लाह जो खौफ रखे गुनाह का पान के बचाईंदो आ, हराम खाते का पान के बचाई, रब हलाल करे खारायोस, जिना का पान के बचाई, जिना हराम आ, हराम का पान के बचाई। अल्लाह ताला सागी बादशाह आजादी हिन जे निकाह में दई हलाल बनाए दी। वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजन व यरज़ुकहु मिन हैसु ला यहतसिब। जेको अल्लाह का डिजंदो आ, जेको खुदा जो खौफ रखंदो आ, रब उन्हें के एड़ी रोजी दींदो, हर तंगी मां आसानी करे दींदो, एड़ी रोजी दींदो जिते उन्हें जो वहमो गुमान भी न वींदो। हाँ ओ अदा ओ मिठा फकीर थी त थी देखार, मोमिन नहीं त बणजी देखार। जे मुझे मिठे मोहम्मद जो आशिक ही त आशिक बणजी देखार। रुगे ये नाम गणियो फकीर न थी, जिबानी कलामी आशिक रसूल न थी, पर आशिक रसूल सच्चो थी देखार। खुदा जी इज्जत जो कसम आ, तुझा दुनिया जा दुख भी लही वींदा, तुझे आखिरत जा अजाब भी माफ थी वींदा। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जिंदगी जे जेड़े भी शोबे सा तू ताल्लुक रखण वारो आई, अमीर आई, गरीब आई, हारी आई, मजूर आई, मुजादा केड़ी बे चाल चलत जो मानू आई, बस हिकड़ो सबक दिल ते लिखी वञ, हिकड़ी गाल या मथा हंडाए वञ। खुदा जो कसम तुझी जिंदगी सजी सुख आरामन सा भरजी वी। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी हदीस तो आने, मुझे आका फरमायो मदीने वारे साईं तोखे हुकुम दिनो आ, मुखे हुकुम दिनो। मदीने वारे साईं जो हुकुम मञंदो? केड़ा केड़ा मञंदो? हाँ हुकुम हबीब जो मञंदो? साईं फरमाइता अलैका बितक़वल्लाह फ़इन्नहा जिमाउ कुल्लु खैर। तकवा इख्तियार कयो, खुदा जो खौफ सीने में रखो, यो खुदा जो खौफ सभिनी भलायुन जो मजमूओ आ। चवंदा आहिनि ॿ गिदरा मुठ में न ईंदा, पर जे वल सजी पटजे त 10 गिदरा बि जी। हाँ ओ मिठा साईं फरमाइता तकवा हिकड़ी वल्ला, इन्हे में सब मेवा भलाई जा इन्हे में तव। तकवा इख्तियार कयो, परहेजगार बणजी वञो। ओ मिठा साईं फरमाइन था फ़इन्नहा जिमाउ कुल्लि खैर, या सभिनी भलायुनि जो मजमूओ आ। अगते साईं फरमाइंदा व अलैका बिल जिहाद फी सबीलिल्लाह फ़इन्नहा रहबानियतुल मुस्लिमीन। जिहाद कयो जो मुसलमानन जी रहबानियत जिहाद आ।
व अलैका बिज़िक्रिल्लाह व तिलावत किताबिही फ़इन्नहु नूरुन लक फिल अर्दि व ज़िक्रुन लक फिस समाए। साईं फरमाइता अल्लाह जो ज़िक्र भी कयो ऐं कुरान जी तिलावत भी कयो। अल्लाह जो ज़िक्र कुरान जी तिलावत ज़मीन में तवां जे ला नूर आ, आसमान में तवां जो यादगीरो आ। जॾहिं माण्हू खे घणा ॾुख ईंदा आहिनि न, घणियूं परेशानियूं ईंदियूं आहिनि, चवंदो अदा मुंहिंजे लाइ त 29 ऊंदहि थी वई आहे, अदा जाॾे तो ॾिसां रुॻे ऊंदहि ई ऊंदहि आहे। चवंदा आहिनि या न जी, चवंदा आहिनि साईं ऊंदहि थी वई मुंहिंजे लाइ। को घर जो भाती मरी अदा मुंहिंजे त घर ऊंदाहो थी वियो, का परेशानी ईंदी आहे चवंदा अदा ऊंदहि थी वई। साईं फरमाइनि था जेकॾहिं दुनिया जो नूर खपेव, ऊंदहि खां बचण था चाहियो, हर गम ॾुख खां बचण था चाहियो, हिकिड़ो अल्लाह जो ज़िक्र कयो, ॿियो क़ुरान जी तिलावत कयो। होशियार थियो मतलब रमज़ान बि अची वधो पियो। हाँ तैयार आहियो, तैयार आहियो? मूं अर्ज कयो हज़रत साईं जन मिठा मुर्शिदन करीमन के साईं रमज़ान भी वेझो आहे, पाण फरमाया असां बि चेल के संदरो बदल तैयार वेठा आहियूं, भली अचे। इहो साईं जन जा लफ़्ज़ वरी हिकिड़े ॾींहुं मां बुखारी शरीफ़ हदीस पियो पढ़ां, अजीब लफ़्ज़ अची विया त अम्मा आयशा साईं थी फरमाए त जॾहिं रमज़ान जो पोयों ॾहो थींदो हो त मदीने वारा साईं चेल के संदरो ॿधंदा हुआ इबादत जे लाइ। वशद्दल मेज़र व ऐकज़ अहलहु, चेल के संदरो ॿधंदा हुआ ऐं पंहिंजे घर वारनि खे बि इबादत जे लाइ जाॻाईंदा हुआ। अॼु मां तव्हांखे रमज़ान जो पैकेज बि ॾींदुसि, वठंदो? हाँ टेलीनोर वारा पैकेज ॾींदा आहिनि, मोबीलिंक वारा पैकेज ॾींदा आहिनि, लेडीज़ पैकेज ॾींदा आहिनि। हाँ अॼु रमज़ान जो पैकेज ॾिबो, वठंदो? हाँ कहिड़ा कहिड़ा? पहिरियों त रमज़ान में तव्हां रोज़ो हिकिड़ो बि न छॾींदो। मथे मथे हथ खणो। रमज़ान जा 30 थियनि या 29 थियनि, हड़ई रोज़ा रखंदो ऐं ॿियो निमाज़ जमायत सां पढ़ंदो। अधु हथ खणनि था, अधोरी जे नियत में रोलो अथव त हींअर ई ॿुधाए छॾियो मूंखे। हाँ छा था चओ? जमायत सां पढ़ंदो। ऐं टी ॻाल्हि, रमज़ान जे महीने में घटि 3 जी न त हिकिड़ो त टीहो ख़त्मो पूरो कंदो। जे 10 ॾींहंनि में हिकिड़ो टीहो, हिकिड़ो ॾहो, ॿियो ॾहो, टियों ॾहो, 3 टीहा। भला जेकॾहिं ईअं न त पोइ सॼे रमज़ान में हिकिड़ो टीहो। इहो त क़ुरान जो हक़ आहे न तव्हांजे मथां, इहो क़ुरान जो हक़ आहे तव्हांजे मथां। रमज़ान क़ुरान रमज़ान जो महीनो आहे, महीनो रमज़ान क़ुरान जो महीनो आहे। क़ुरान रमज़ान हिक ॿिए जा यार आहिनि ऐं क़यामत जे ॾियारे में क़ुरान बि ईंदो, रमज़ान बि। कई अलाह जेके उते बीठा हूंदा, क़ुरान चंदो मौला ओ हे फ़कीर अथई जेके सॼी राति क़ुरान पढ़ंदा हुया, मौला हिननि जी इजाज़त ॾे त पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वञनि। रमज़ान चंदो मौला हुयो बि जून जुलाई जो महीनो, गर्मियूं बि कहर जूं हुयूं, पर रोज़ो न छॾियो, सब रोज़ा रखियऊं। मौला मां रमज़ान हिननि जो सिफारिशी आहियां। रब फरमाईंदो ए क़ुरान जंहिंजी तूं सिफारिश करी, ए रमज़ान जंहिंजी तूं पारत करी, ॿिन्ही जी पारत क़बूल। वठो न करमी फ़कीरनि खे वञी जन्नत में। पढ़ंदो क़ुरान, रखंदो रोज़ा। हाँ सुभान अल्लाह। वरी छा चवंदा, ॾाढो त कोन खुटो आहे जो रोज़ा रखो। हिकिड़ो रोज़ो न रखे, ॿियो वरी मज़ाक। यादि रखो, इस्लाम जे कंहिं हुक्म ते मज़ाक करे तो दायरे ईमान खां ख़ारिज थी थो वञे, ईमान खां निकिरी थो वञे, कुफ्र में पइजी थो वञे।
नथो रखी गुनाह चे दादा मुझी खता है मुझो गुनाह मां नथो रखा अल्लाह मुझे तौफीक दींदो वरी छा चवंदो रमजान रोजा रखन मुल्ला जन वट अटो खुटो असा वट गंज अल्लाह गंज दिनो असा चो रोजो रखो बिनी जहानन जो खजानन जो मालिक मुझो मिठो मोहम्मद करी जे वट बिनी जहानन जे खजानन जो कुंजू हुई केड़ी कमी हुई महबूब वट जो रोजो रखंदा हुया मौला अली केड़ी कमी हुई सोने हैदर करार वट जो रोजा रखंदो हुयो इमाम हसन ही लत हई ना इब्न असाकिर लिखे तो ही जमीन ते लत हई त घर जी सजी जमीन सोन जी थी वई केड़ी कमी हुई इमाम हसन वट जो रोजा रखंदो दाणो कोनोस अनु कोनोस जो तू मजाक तो करी अल्लाह दे दीन सा चो इंशाअल्लाह रोजा रखंदासी जे रब तौफीक देवत रात में तहज्जुद जी नमाज पढ़जो छो त जेके रमजान में तहज्जुद जी नमाज ता पढ़न अल्लाह उन्हन जो नालो पंजे वलियन जी जमात में लिखाए छड़ींदो रमजान जे महीने में वो अदा वो मिठा रोजानो घट में घट 5000 भेरा रब जो जिक्र कजे अल्लाह 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 रमजान जे महीने में रब तौफीक दी त घट में घट 500 भेरा दुरूद पढ़ जाए घना भेरा 500 भेरा दुरूद पढ़ जाए साईं फरमाइता क्या मचे दिहाड़े में जेके दुरूद पढ़न वारा हुंदा से मूसा गट हुंदा मदीने वाले साईं जो साथ खपे या न खपे चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझा मिठा हेड़ा मौकिया एड़ा वक्त भागन ते मिलंदा है मदीने वाला साईं रोज दुआ घुरंदा जिए रजब जो चंड बीबो न तो रोज दुआ घुरंदा मुझा मौला असा जे रजब में बरकत विझ शबान जी इबादत नसीब कर संगे रमजान तई पहुंचाए जाए हुजूर दुआ घुरंदा मौला रमजान तई पहुंचाए जाए ओ मिठा त रमजान तई जे अल्लाह जिंदगी तोखे दे त पो दिल में पक्को वायदो करे छ त इंशाअल्लाह इन रमजान जे पैकेज ते अमल कबो मां वरी वरजाए तो अञा मता विसरी वञे गाल सबक के वरी भेरो बडियारे तो छड्या पहिरियों 30 रोजा रखंदे बियो जमायत सा नमाज 5 नमाजूं जमायत सा पढ़ंदे टियों कुरान जी तिलावत कंदे चौथों तहज्जुद जी नमाज पढ़ंदे रोजानो 5000 भेरा रब जो जिक्र कंदे रोजानो 500 भेरा मुझे सोने नबी जे मता सलात पढ़ंदे ऐ रोजानो तहज्जुद जी नमाज पढ़ंदे ऐ सती गालिया त जेतरो अल्लाह देई त खैर क जाए खैरात क जाए रोजा रखाए जाए रोजा खोलाए जाए सखी बन जाए बखील नत जाए छो त सखी अल्लाह जा दोस्त हुंदा आहिन भली खणी गुनाहगार हुजे पर जे सखी आ त अल्लाह जो दोस्त आ बखील अल्लाह जो दुश्मन आ भली खणी आबिद जाहिद हुजे पर जे बखील आ त अल्लाह जो दुश्मन आ ओ मुझा प्री प्यारा तकवा इख्तियार क जाए परहेजगारी इख्तियार क जाए तकवा
बुजुर्गन लिखियो आ त अखियुन जी भी तकवा थींदी आ, पेट जी तकवा, पेरन जी तकवा, हथन जी तकवा। पेट जी तकवा इहा है जो पेट के हराम खादे का बचाए। रिश्वत न वठ, व्याज न वठ, मुझा दोस्तों ठगी जा पैसा न गड कर, पंजे पेट में हलाल खा, पंजे बच्चन के भी हलाल खारा। या पेट जी तकवा है। अखियुन जी तकवा इहा है जो बुरी नजर का पंजे अखियुन के बचाए। कन्नन जी तकवा इहा है जो पंजे कन्नन सा हराम कलाम न बुध। मुंजादा ज़बान जी तकवा इहा है जो कूड़ न गालाए, ठगी न कर, केके गार न दे, केके तानो मेणो न दे। ओ मुंजादा पंजे ज़बान सा बुरी गुफ्तार न कर। या ज़बान जी तकवा है। जे तकवा इख्तियार कयई त रब तुझे ला जन्नत जा दरवाजा खोले चलींदो। कुरान मजीद में रब फरमायो तो हर मानू क़यामत जे ॾियारे चाहींदो त जन्नत के वेझो थिया, पर जन्नत खुद तकवा वारन जे वेझो थींदी। ऐं आखिरी हदीस ॿुधायां, थोरो गौर सां ॿुधजो। मदीने वारे साईं जी मोहब्बत कंहिंजे दिल में आ, ऐं मदीने वारे साईं जो साथ हुजूर सां गॾु हुजण, रिफ़ाक़त मदीने वारे जी केर थो चाहे? चाहो था? इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आ, मदीने वाले साईं फरमायो इन्न औलन नास बी अल मुत्तकून मन कानू वहैसु कानू। क़यामत जे ॾियारे में मूं मोहम्मद करीम सां वेझा वेझा, करीब करीब मुझे रिफ़ाक़त में, मुझे साथ में उहे हूंदा जेके मुत्तकी ऐं परहेज़गार आहिनि। मन कानू केर भी आहिनि, कहिड़ी भी ज़ात जा, कहिड़े भी क़ौम जा, कहिड़े भी कबीले जा, कोरी हिन या मोची, मलाणा हिन या मुहाणा, कहिड़ी भी ज़ात जा आहिनि, है सुकानू किथे जा भी रहवासीन, हिंद में या सिंध में, अरब में या अजम में, किथे भी रहा। पर साईं फरमाइनि था दुनिया में भली सिंध में वेठो हुयो, पर क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद सां गॾु हूंदो। केर भी हुयो, केड़ी भी जात जो हुयो, केड़े भी शहर, केड़े भी इलाके जो हुयो, पर क़यामत जे ॾियारे मूं मोहम्मद करीम सां यो गॾु हूंदो। पोइ जे महबूब जो साथ खपे त पंहिंजे ज़िंदगी में तकवा ऐं परहेज़गारी खे अपनायो, खुदा जो खौफ रखो। जेॾी महिल बि को मामलो साम्हूं अचे त ईअं सम्झो त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। पुट हेॾे ध्यान कजो, आख़िरी ॻाल्हि आहे, जिते बि हुजो, जहिड़ी बि जाइ ते हुजो, बसि तसव्वुर इहो कयो त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे। बसि जेॾी महिल अल्लाह खे यादि कंदो तव्हांजे दिलि में तकवा अची वेंदी, परहेज़गारी अची वेंदी, ऐं तव्हां गुनाह खां बची पवंदो, बुराइनि खां बची पवंदो, तव्हांजा गम लही वेंदा, तव्हांजा ॾुख लही वेंदा, तव्हांजूं परेशानियूं हटी वेंदियूं, तव्हांखे ज़िंदगी ख़ुशहाल ऐं सुखी सताबी ज़िंदगी नसीब थी वेंदी जेकॾहिं तकवा ऐं परहेज़गारी वारे सबक़ ते अमल कंदो। अल्लाह ताला मूंखे ऐं हिन सारी जमात खे तकवा ऐं परहेज़गारी ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। हींअर सिफ़ूं सिधियूं कयो, इंशाअल्लाह सलात तस्बीह जी नमाज़ पढ़बी, उन खां बाद में दुआ थींदी। सोड़ न कयो ऐं